पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खेड़े चयो आहे त चूंडूं 90 ॾींहनि अंदरि थियण घुर्जनि। जीडीए जूं चूंडूं 13 पार्टियूं पीपी खे नथियूं हाराए सघनि। ठटे में आम चूंडनि लाइ अवामी राब्ते जे सिलसिले में पार्टी जी ज़िले कन्वेंशन बाद मीडिया सां ॻाल्हियूं कंदे निसार खेड़े चयो त मुल्क अंदरि आम चूंडूं 90 ॾींहं जे अंदरि थियण घुर्जनि। पीपल्स पार्टी आम चूंडनि ज़रिए पार्लियामेंट ऐं पाकिस्तान खे मज़बूत करणु घुरे थी। उन करे निगरान हुकूमत खे वधीक वक़्तु इक़्तिदार में रहण न ॾिनो वेंदो। हिन चयो त मुल्क अंदरि महांगाई ऐं बेरोज़गारी इंतिहाई अहम इशू बणियल आहिनि। निगरान हुकूमत खे महांगाई ते कंट्रोल करणु घुर्जे, पर असां IMF जे पैकेज मां अञा ताईं निकिरी न सघिया आहियूं, जेका मजबूरी आहे, छाकाणि जो अॻूणी हुकूमत अवाम सां धोखो करे मईशियत ते भार विधो। निसार खेड़े चयो त पीपल्स पार्टी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं NFC जी ॻाल्हि करे थी, जेका ॿियनि खे ॾुखी लॻे थी, पर असां हर सूरत में समूरनि सूबनि खे पंहिंजा हक़ ॾियारण में यकीन रखूं था। हिन वधीक चयो त GDA वारा वधीक तस्लीम करे चुका आहिनि त उहे 13 पार्टियूं गॾिजी बि पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। बाक़ी हाणे शौक़ अथनि त भले PP मुख़ालिफ़ इतिहाद जो ऐलान करे ॾिसनि।